वेलकम बैक नाज़रीन। असां अहम ख़बर शेयर कंदासीं कराची मां, जिते साइट एरिया वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री अंदर बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि 8 मुलाज़िम सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे, मूंखे कराची में अपडेट कंदा हलूं त साइट एरिया वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री अंदर बाहि लॻी वई आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर महताब शरसाज। जी महताब, अपडेट कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदुमि त कराची जी साइट वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री खे अचानक बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि 8 खां वधीक जेके मुलाज़िम सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाहि वारी वाक़िए जे हफ़्ते जेके फायर ब्रिगेड 45 खां वधीक फायर ब्रिगेड गाॾियूं जेके हुते पहुची करे बाहि विझण में विधियल आहिनि। ऐं पुलिस इंतज़ाम जो चवणु आहे त असांजी बाहि वारी वाक़िए जी जेकी अचानक लॻी आहे, इनजी असां वाक़िए जी मुकमिल जांच करे रहिया आहियूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदुमि त जेके 8 खां वधीक जेके मुलाज़िम खे ज़ख़्मी थी पिया आहिनि, उनखे ॿिए इस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं केतिरा ई मुलाज़िम जेके अंदर बाहि में अंदरि फाथा पिया आहिनि, जेके कढण जी कोशिशि कई पई। जी